नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आले इमरान आयत नंबर 121 खां वठी 129 ताईं तर्जुमो। अच्छा, हिन में जेको हिननि आयतुनि में असां जंग उहद जे बारे में कुछ ज़िक्र पढ़ंदासीं। जंग उहद जेका हुई सा सन 3 हिजरी में थी ऐं इन खां पहिरीं जंग बदर जेका हुई सा सन 2 हिजरी 17 रमज़ान ते थी हुई, जंहिंमें कलील तादाद जे बावजूद बि मुसलमाननि खे फ़तह नसीब थी। अल्लाह ताला फ़रिश्ता नाज़िल करे मुसलमाननि जी मदद कई हुई। त हाणे असां जंग उहद जो ज़िक्र पढ़ंदासीं जेका उन खां हिकिड़े साल खां पोइ थी हुई। व इज़ ग़दौत मिन अहलिक, ऐं जॾहिं तव्हां सुबुह सवेरे निकिता मिन अहलिक पंहिंजे घरनि मां। नबी पाक खे अल्लाह पाक फ़रमाए रहिया आहिनि, यादि कयो वक़्तु जॾहिं तव्हां निकिता सुबुह सवेरे पंहिंजे घरनि मां। तुबव्विउल मुमिनीन, ताकी तव्हां विहारे रहिया हुआ ईमान वारनि खे मक़ाइद लिल क़िताल, मोर्चनि थे जंग करण जे लाइ। यानी पंहिंजे घर मां सुबुह सवेर निकिता ताकी मोमिननि खे ईमान वारनि खे जंग जे लाइ पोज़ीशन ते मुख़्तलिफ़ मोर्चनि ते उन्हनि खे विहारियो या सेट करियो। वल्लाहु समीउन अलीम, ऐं अल्लाह ताला ख़ूब ॿुधंदड़ ख़ूब ॼाणंदड़ आहे, बाख़बर आहे। इज़ हमत तौइफ़तानि, जॾहिं इरादो कयो ॿिनि गिरोहनि मिनकुम तव्हां मां अन तफ़शला, कहू बुज़दिली करे वञनि, बेहिमती ॾेखारे वञनि। वल्लाहु, ऐं अल्लाह वलियुहुमा, जॾहिं त अल्लाह उन्हनि जो मददगार हो। व अलल्लाहि, ऐं अल्लाह ही ते फ़लियतवक्कलिल मुमिनून, घुर्जे त भरोसो रखनि ईमान वारा। वलक़द, ऐं अलबत्ता तहक़ीक़ नसरकुमुल्लाहु, मदद कई तव्हांजी अल्लाह बि बदरिन, बदर में यानी बदर वारी जंग में। व अंतुम, जॾहिं त तव्हां हुआ अज़िल्लतुन क़लील, तादाद जी लिहाज़ खां बि क़लील हुआ ऐं जंगी सामान जे लिहाज़ खां बि मुसलमान तमामु थोरा हुआ। फ़त्तक़ुल्लाह, पस तक़वा इख़्तियार कयो, डिॼो अल्लाह खां। लअल्लकुम, ताकी तव्हां तशकुरून, शुक्र अदा करियो। इज़, जॾहिं तक़ूलू, तव्हां चई रहिया हुआ। नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया त जॾहिं तव्हां चई रहिया हुआ लिल मुमिनीन, ईमान वारनि खे, अलन यकफ़ियकुम, छा न आहे तव्हां लाइ काफ़ी इहा ॻाल्हि, या तव्हांखे न आहे काफ़ी इहा ॻाल्हि त। ऐं युमिद्दकुम, के मदद करे तव्हांजी रब्बुकुम, रब तव्हांजो बिसलासति आलाफ़िन, 3000 मिनल मलाइकति मुनज़लीन, फ़रिश्तनि सां नाज़िल करे। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई रहिया हुआ त छा तव्हां लाइ काफ़ी न आहे, जेके बेहिमती ॾेखारे रहिया हुआ त अल्लाह पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त छा काफ़ी न आहे त तव्हांजो रब तव्हां लाइ 3000 फ़रिश्ता नाज़िल करे उन्हनि सां तव्हांजी मदद करे। भला छो न, इन तस्बिरू, अगरि तव्हां सब्र कयो। व तत्तकू, ऐं तक़वा इख़्तियार कयो। वयअतूकुम मिन फ़ौरिहिम, ऐं अगरि चढ़ाई करे अचनि तव्हांजे मथां अचानक, यानी दुश्मन अगरि तव्हां ते अचानक हमिलो करे छॾनि। हाज़ा युमिद्दुकुम, त मदद कंदो तव्हांजी रब्बुकुम, रब तव्हांजो बिख़म्सति आलाफ़िन, 5000 मिनल मलाइकति, फ़रिश्तनि सां मुसव्विमीन, निशान लॻल। वमा जअलहुल्लाहु, न ठाही इन ॻाल्हि खे अल्लाह, यानी न बयानु कयो मथे, या न कयो आहे इन ॻाल्हि खे अल्लाह, इला, पर उन जे लाइ त बुशरा लकुम, ख़ुशख़बरी हुजे तव्हांखे। वलितत्मइन्न क़ुलूबुकुम, ऐं मुतमईन थी वञनि दिलि तव्हांजा, बिही इन ॻाल्हि सां। वमन नसरु इल्ला मिन इंदिल्लाहि, ऐं न आहे मदद मगर अल्लाह वटां ही। अल अज़ीज़ुल हकीम, अल अज़ीज़ुल हकीम, तमामु निहायत ग़ालिब, ज़बरदस्त ऐं निहायत हिकमत वारो। लियक़तअ, ताकी हू धार करे छॾे, अलॻि करे छॾे, तरफ़म मिनल लज़ीन, हिकिड़ो हिसो उन्हनि माण्हुनि मां जिन कफ़रू, कुफ़र कयो। ओ यकबितहुम, या हुननि खे हू ज़लील करे उन्हनि खे। फ़यंक़लिबू, पोइ हू वापसि वरनि ख़ाइबीन, नामुराद थी। लैस लक मिनल अमरी, न आहे तव्हांजे लाइ मामले में शयुन, को बि इख़्तियार। नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त तव्हांजे लाइ मामले में को इख़्तियार न आहे। कहिड़े मामले में? जंग उहद जे दौरान नबी पाक ज़ख़्मी थी विया हुआ।
दुश्मननि जे तीर जे करे। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते हिकिड़ी ॻाल्हि चई, हिकिड़ो जुमिलो इहो चयो त उहा क़ौम कीअं फलाह पाए सघे थी जेका पंहिंजे नबी खे ज़ख़्मी करे। त इन ॻाल्हि ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फ़रमायो त तव्हांखे इन मामले में को बि इख़्तियार न आहे। औ यतूब अलैहिम, या हू महिरबानी थिए हुननि जे मथां, यानी अल्लाह ई आहे जेको अगरि चाहे त हुननि जे मथां महिरबानी थी वञे, हुननि खे माफ़ु करे छॾे। औ युअज़िबहुम, या हू चाहे त हुननि खे अज़ाब ॾे। फ़इन्नहुम, बस बेशक उहे ई ज़ालिमून ज़ालिम आहिनि। वलिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्द, वलिल्लाहि अल्लाह ही जे लाइ आहे, मां जेको कुझु फ़िस समावाति आसमाननि में आहे, व मा फ़िल अर्द जेको कुझु ज़मीन में आहे। यग़फ़िरु लिमन यशाउ, हू बख़्शींदो जंहिंखे हू चाहे। व युअज़िबु मन यशाउ, ऐं हू अज़ाब ॾे जंहिंजे लाइ हू चाहे, जंहिंखे हू चाहे हू अज़ाब ॾे। वल्लाहु ग़फ़ूरुर रहीम, ऐं अल्लाह ताला निहायत तमामु बख़्शण वारो, निहायत रहम करण वारो आहे। हिननि में असांखां इहा आयतुनि मां छा ख़बर पियो, इहो त सॼो इख़्तियार जेको कुल जो कुल अल्लाह जे ई हथ में आहे। हता कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि कंहिं मामले में अल्लाह इख़्तियार न ॾिनो त बंदनि खे बख़्शे या उन्हनि खे माफ़ु करे, बख़्शे या उन्हनि खे जी हिदायत ॾे। सॼो जो सॼो इख़्तियार अल्लाह ताला पंहिंजे हथ में रखियो आहे। ऐं इहा ॻाल्हि वाज़े थी वञणु घुरिजे त को गुनाह थिए, का कुझु घुरिणो आहे, हर शइ अल्लाह जे ई इख़्तियार में आहे। नबी, वली, ओलिया या क़ब्रुनि ते वञणु कुझु हासिलु कोन थींदो जेसिताईं अल्लाह न चाहे। सभु मामला अल्लाह जे ई हथ में, जंहिंखे चाहे बख़्शे, जंहिंखे चाहे अज़ाब ॾे। अल्लाह ताला निहायत बख़्शण वारो, तमामु बख़्शण वारो, निहायत रहम करण वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।